नाज़िल लाड़काणो पुलिस पारा डोहारी ने मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई जारी। मुख़्तलिफ़ इलाक़नि में 12 जवाबदार गिरफ्तार करे 13 किलो का वधिक चरस ऐं 2 चोरी थियल मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं। रिपोर्टर मुख्तार अली लेथे मूजिब लाड़काणे पुलिस मुख़्तलिफ़ इलाक़नि में 12 जवाबदारनि खे गिरफ्तार करे 13 किलो का वधिक चरस ऐं 2 चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे केस दाख़िल कयो वियो आहे। CIA पुलिस थाणे मावटा जे हद आगाणी लाड़े ते कामयाबी कार्रवाई कंदे मंशियात फरोशन बाबुल उर्फ सुमरो चांडियो खे 10 किलो चरस समेत गिरफ्तार करे केस दाख़िल कयो। डोकरी पुलिस मेरापुर रोड तां जवाबदार यासिन जतोई खे 2 किलो चरस समेत गिरफ्तार करे वरतो। अरीजा पुलिस जवाबदार बख्त कलोड़ो खे 1 किलो ऐं 1 पाव चरस समेत गिरफ्तार करे केस दाख़िल करे वरतो आहे। सचल पुलिस शहरी अज़हर अली ऐं गुल खान वटां चोरी थियल 2 मोटरसाइकिलूं बि हथ कयूं वयूं आहिनि। रतोदेरो पुलिस जो जुआ जे अॾे ते छापो 9 जुआरी गिरफ्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। सुमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।